ॿार खे पुठी छो थो ॾेई वेहे? मां मानी न खाईंदुसि। छो मानी नथो खाए? अधी बसरा घटि मां घटि 4 वेला मानी कोन खाईंदुसि। 4 वेला मानी नथो खाए, हिकिड़ो वेलो न मिलई त ॿारनि वांगुरु तो राम भाट करे रोए। सो तूं 4 वेला मानी न खाईंदे ॾिसंदासीं, पर मूंखे हाणे त ॿुधाए त तूं मानी छो नथो खाए? अधी बसरा तूं त चरी आहीं, पेट खाली हूंदो त जमाल जे भत खे बरो ॾींदुसि न। असुल पूरी देग न खावां न त मुंहिंजो नालो बि कबूतर न आहे। केॾी महिल हुन देग ते त केॾी महिल हुन देग ते। अदा भतो आ सुभाणे, तूं अॼु ई मानी नथो खाए पियो, ॿुधाए तरसी कर। अदी जमाल भलो माण्हू आहे, इन करे रिआयत कंदो मांसि। मानी न खा त न खा, वञी धूड़ पाए। पाड़े मां कुकड़ जो कीमो आयो हो, इन करे चयुमि त देखे ॾियां, पर जे तूं नथो खाए त न खा। मां भी कीमो कुकड़ जो खाई, बाक़ी रस जी ज़री जेका बची हारे थी छॾियां। छा कुकड़ जो कीमो? पर हाणे तोखे मां मानी काथे थी खाइण ॾियां? छॾिया मश्करी छॾ, मानी मूंखे ॾे, मां खाईंदुसि। हथ कट, हारजी न पवे, मूंखे ॾे, मां न खाईंदुसि। या आदि बसर मूंसां भोगड़ो न कंदी कर। अछो कबूतर केॾी महिल हुन कपर, केॾी महिल हुन कपर, मां न खाईंदुसि। कुकड़ तो मां छॾियां। बसरा जहिड़ी कचे तेड़ी पके मुंहिंजा फकीर बि फिरंदा था वतन पिया। अछड़ो कबूतर न खाए। हा छा सोचो रे त ससुई जमाल जी शादी आहे, जेकॾहिं तव्हां अॼु बि कुझु कोन कयो न, ससुई हमेशह हमेशह जे लाइ तव्हांजे हथ मां निकिरी वेंदी। ऐं पोइ अॼु जे ॾींहं खे तव्हां पंहिंजी बर्बादी जो ॾींहुं सम्झी यादि कंदो। ॾिसो, अॼु या जमाल मरंदो या मां, छो जो हिक बेले में 2 शीं ऐं मयाण में 2 तलवारूं कॾहिं बि न आहिनि रही। त पोइ रस जो आख़िरी ॾींहुं ऐं आख़िरी मौक़ो अथव, कयो धमाको, आर या पार। इंशाअल्लाह फतेह असांजी थींदी। दोस्तो, असां बि 2 मोटरसाइकिलुनि ते हलंदासीं। जेकॾहिं असीं कार ते हलियासीं त शाहज़मान जे ॻोठ पहुची कोन सघंदासीं। असां मोटरसाइकिलुनि ते बनिन ऐं फसल जे विचां दुश्मन जी नज़र खां पाण खे बचाए हलंदा। असीं भाड़िया न आहियूं जो चोरी हली था खणूंसि। असीं भेर ते डोको हणी मैदान वारींदासीं। न दोस्तो न, हिते असांखे बहादुरीअ जो मुज़ाहिरो न आहे करणो, पर असांखे होशियारी ऐं चालाकीअ सां ससुई हासिल करणी आहे। ससुई, वो बि जमाल खे मारे। त पोइ ठीकु आहे रेस, ईअं ई सही आहे। असीं मोटरसाइकिल ते था हलूं, पर असां हलण जी कयो। ईअं न थिए असां तयारी में हुजूं, होॾां गिदड़ पूंज खणी वञे। हाणे न गिदड़ जो अॼु मांडरा कढी कुतनि खे खारायूं।
हितां खां सरदार शाहज़मान जी हद शुरू थिए थी। हाणे असांखे कमु अहिड़ो करणो आहे जो नांग बि मरे ऐं लठ बि बचे। वैसे कोठ जे परे पासे खां शाख थी वहे ऐं हुनजे मथां पुल बि ठहियल न आहे ऐं उतां त माण्हुनि जो अचण वञण बि कोन्हे। मुंहिंजी त इहा ई सलाह आहे, उतां था हलूं, न केरु ॾिसंदो ऐं न केरु पुछंदो। दोस्तों, यो छोरो सरदार शाहज़मान जी औताक में आहे ऐं औताक में घिरी 100 माण्हू मारे करे जिंदा वापस मोटण तमाम मुश्किल आहे। इन लाइ का हिरफत करणी पवंदी। वैसे पोइ हली रस्ते ते वज वठी था वियूं। जीअं ई जमाल जी सरगस थींदी त ॿाहिरि ज़रूर निकिरंदा। पोइ हली उते था मारियूंसि। ठीक है दोस्तों, अज हर हाल में हर सूरत में जमाल के मारबो। जेकॾहिं जमाल के न मारे सघियुसि न त पोइ मां पंहिंजो पाण खे मारे छॾींदुसि। वैसे जीत असांजी थींदी। जेकॾहिं अहिड़ा इरादा अटियल हूंदा त डूंगर बि ॾारे विझंदासीं। अॼु जमाल हर हाल में मरंदो। ठीक आहे, पोइ हलो त हलो। हाशिम बाज अमरा भी नतर में घुमन पिया ख्याल सां मता पंहिंजे ई हमराहनि जा आंड्रा कढी विझो। दोस्तो, असांखे कंहिं न कंहिं ट्रिक सां ओॾे त ज़रूर हलणो आहे ऐं अॼु हलणो ई पवंदो। मां जमाल ऐं भेण ससुई जी शादीअ में शामिल थियण थो वञा। तव्हां ॻोठ जे आस पास रहिजो। बहादुर ऐं उन जा साथी ज़रूर ईंदा। होशियारीअ सां हिन ॻोठ में को बि माण्हू दाख़िल थियण न घुर्जे। बेफिक्र थी वञे दिलावर साईं, असांजे हूंदे ॻोठ में को बि दाख़िल न थींदो। असांजी नज़र बाज़वा गुरु चौधारी ॻोठ जे फिरंदी रहंदी ऐं को बि बची न सघंदो। हैदर, हाशिम बाज अमरा भी नतर में घुमन पिया ख्याल सां मता पंहिंजे ई हमराहनि जा आंड्रा कढी विझो। परवाह न कयो दिलावर साईं, अॼु ही गुलामो तव्हांजी गुलामी ॾींदो
दोस्त ऐं दुश्मन जी सुञाणप रखूं था। इंशाल्लाह पंहिंजे खे उख बि न चवंदासीं। जेकॾहिं परओ ॾिठोसीं न उनखे दुफ करे छॾींदासीं। दिलावर साईं भरोसो कयो, इंशाअल्लाह ताला असां वांजे उमेदनि ते पूरो लहंदासीं। त पोइ चार अखियूं करे वेझो। गुलामो, मूंखां पोइ हिन टोले जो अॻवान तूं आहीं। जमाल जे काज में को बि माण्हू दाख़िल थियो न, उहा तुंहिंजी ग़लती न, पर तुंहिंजो ॾोह हूंदो ॾोह। यारो यारी लिखा पढ़ायो। इजाजत दई। दोस्तों, ये साम हथियार बंद वेठा है। वो छा कजे रे सर? ॿियो को रस्तो था ॾिसूं। सर मुंहिंजे ख्याल में त हर रस्ते ते हाशिम वारनि जा माण्हू बीठल हूंदा। पाण खे पंध फसलुनि जे विचां लिकी हलणो पवंदो। हा दोस्तों, तूं सही थो चएं, छो जो मां को बि ख़तरो खणण लाइ तयार न आहियां। त पोइ छा कजे रे सर? जीअं हुकुम कयो, छो त दोस्तू दोस्तनि जो दोस्त ऐं दुश्मननि जो दुश्मन आहे। दोस्तों, असांखे कंहिं न कंहिं ट्रिक सां ओॾे त ज़रूर हलणो आहे ऐं अॼु हलणो ई पवंदो। ठीकु आहे सर, त पोइ मोटर साइकिलूं हिते ई बीहारे विचां ज़मीनुनि में हलणो पवंदो। ठीकु आहे दोस्तों, असां वाली साइड ते किथे मोटर साइकिलूं बीहारियूं था त जीअं हिन हथियार बंदनि जी असांजी गाॾियुनि मथां बि नज़र न पए। हलो। आवाशो मुबारक हो जाए, चाय पलिया मुबारक हो जाए। हेर मुबारक मुबारक हूं सही। खैर मुबारक हूं, खैर मुबारक। अदा पलिया मुबारक तव। हाशिम जेका संगत वेठा आहियो सभिनी खे घोट राजा मुबारक तव। बरारे मूडे पिया था निहारियो, मुंहुं पुराड़ी उतारी आ छा?
अछड़ा वेरायूं बाबा वात मिठो कयूं असां बि संगत बि करे अछड़ो कबूतर केॾी महिल हुन कपर आहे त केॾी महिल हुन कपर भला मां अलाह वारी विरासत कयां या मां पंहिंजे पीउ वारी विरासत कयां जेका विरासत करणी थी कर पर जल्दी कर गोली साल तोखे सत पुछड़ियूं भरे ॾियां लॻे थो मुंहिंजो ढोलण ॼाणी पंहिंजे पुट लाइ ॾाढो परेशान आहे। शमशाद बेगम तूं सही थी चवीं मूंखे त ख़बर आहे त बहादुर ख़ान मुंहिंजो अकेलो पुटु ऐं मूंखे पंहिंजे साह खां वधीक प्यारो आहे। हू अॼु सुबुह खां वठी गुम आहे। हिन भागे जलाल मूंखे ॿुधायो त बहादुर दोस्तो सां गॾिजी जमाल जो खून करण विया आहिनि। हुन त बि असुल खां वठी आयो हिन में नई कहिड़ी ॻाल्हि आहे जो परेशान पिया थियो। शमशाद बेगम बहादुर वागुअ जे वात में हथ विधो आहे। अॼु हू सरदार शाह ज़माने जे ॻोठ विया आहिनि। हिते जमाल जी ससुअ जी शादी आहे। मथे 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 जमाल मथे